अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अज असां पढ़ंदासीं डिफाइन प्रॉपर एंड इम्प्रॉपर सबसेट्स ऑफ अ सेट। सिंधीअ में जंहिंखे असां पढ़ूं त वाजिब ऐं गैर वाजिब मातहत सेटनि खे बयान करणु। हाणे इन खां पहिरें वारे वीडियो में असां पढ़ियो होसीं त बाबा मातहत सेट छा हूंदो आहे, सबसेट छा हूंदो आहे। हाणे जॾहिं असांखे ख़बर पइजी वई त बाबा ही सेट हिन जो सबसेट आहे, मतिलबु ए सबसेट आहे बी जो, उन खां पोइ ॿ कंडीशन थी सघनि थियूं। या त उहो प्रॉपर सबसेट हूंदो जंहिंखे असां वाजिब मातहत सेट चवंदा आहियूं, या उहो इम्प्रॉपर सबसेट हूंदो मतिलबु गैर वाजिब मातहत सबसेट हूंदो। हाणे ॿ कंडीशन थी सघनि थियूं। असां वटि सपोज एग्जाम्पल थो ॾियां, असां वटि ॿ सेट आहिनि A इज इक्वल टू 1 2 ऐं B इज इक्वल टू 1 2 3 ऐं C इज इक्वल 3 2 1। हाणे हिननि टिनि एग्जाम्पल में असांखे चयो वियो आहे त बाबा A सबसेट आहे B जो ऐं B सबसेट आहे C जो। हाणे तव्हां ॿुधायो त इन्हनि मां मातहत सबसेट मतिलबु प्रॉपर सबसेट कहिड़ा आहिनि ऐं गैर वाजिब मातहत मतिलबु इम्प्रॉपर सबसेट कहिड़ा आहिनि। त हाणे सभ खां पहिरियां ईंदासीं प्रॉपर सबसेट, वाजिब मातहत सबसेट कहिड़ा आहिनि। जेकॾहिं असां वटि ॿ सेट आहिनि ऐं उन्हनि ॿिन्हिनि मां ॾिसूं हिकिड़े सेट या एलिमेंट ॿिए सेट में मौजूदु आहिनि ऐं उहे ॿई सेट पाण में इक्वल न आहिनि। छा न हुजनि? इक्वल न हुजनि, माना A बराबर B जे न हुजे, हीअ कंडीशन खे सेटिस्फाई कनि त पोइ चवंदासीं त उहे ॿई पाण में वाजिब मातहत सेट आहिनि, मतिलबु प्रॉपर सबसेट। छा प्रॉपर? हाणे असां चवंदासीं A इज़ प्रॉपर सबसेट ऑफ B। A जेको आहे उहो प्रॉपर सबसेट आहे B जो। प्रॉपर सबसेट जी निशानी हीअं ॾींदा आहियूं, हेठां हिनखे लाइन न ॾींदासीं सबसेट वारी। जॾहिं कंडीशन कहिड़ी? उहे ॿई सेट पाण में बराबर न हुजनि। पर अगरि जीअं हाणे ॾिसूं C ऐं B पाण में बराबर आहिनि, C बराबर आहे B जे, पोइ असां जेकॾहिं चऊं त बाबा B सबसेट आहे C जो, त इनखे असां कीअं लिखंदासीं? असां लिखंदासीं B इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ C। B इज़ ही इम्प्रॉपर सबसेट जी निशानी आहे ऐं ही छा जी? प्रॉपर सबसेट। B इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ C, छो त C बराबर आहे B जे। हाणे तव्हां ईअं बि चई था सघो C इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ B। ठीकु आहे, छो त ॿई इक्वल आहिनि। हाणे प्रॉपर सबसेट एंड इम्प्रॉपर सबसेट में फ़र्क़ु छा आहे? जेकॾहिं ॿई सेट पाण में इक्वल न हूंदा त उहे छा आहिनि? प्रॉपर सबसेट आहिनि। पर अगरि उहे ॿई सेट पाण में इक्वल आहे त उहे छा थींदा? इम्प्रॉपर सबसेट। त ही कहिड़ा आहिनि? प्रॉपर सबसेट। A इज़ प्रॉपर सबसेट ऑफ B ऐं हिनखे छा चवंदासीं? इम्प्रॉपर B इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ C। ठीक है, उम्मीद आहे क्लियर थी वियो हूंदो। अस्सलाम।